अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे भली कार चऊं था। अॼु जी कहाणीअ जो उनवान आहे ॿकरीअ जी अक़लमंदी। प्यारा ॿारो, हिकु ॿकरी झंग में घुमंदे फिरंदे गाह चरी रही हुई। हूअ ॾाढो ख़ुशि हुई ऐं ठेंग टपा ॾेई रही हुई। हिन खे इहा ख़बर न हुई त वेझो ई भगड़नि जो हिकु टोलो मौजूदु आहे जेको खेसि ॿूटी ॿूटी करे छॾींदो। ॿकरी गाह खाइण में मसरूफ़ हुई त हिन जे कननि में भगड़नि जी उनाड़ ॿुधण में आई। हिन मुंहुं मथे करे ॾिठो त भगड़ हिन खे घेरो करे चुका हुआ। हाणे ॿकरीअ वटि को बि रस्तो न हो। हूअ भॼी बि न पई सघे, छो जो चालाक भगड़नि खेसि चइनी तरफ़नि खां घेरो करे छॾियो हो। ॿकरी इन्हनि खे घणी मिंथ मेड़ कई त भगड़ खेसि माफ़ु कनि ऐं इन खे वञणु ॾियनि, पर भगड़ इन खे किथे छॾण वारा हुआ। इन्हनि जे पेट में त बुख विचां कुआ डोड़े रहिया हुआ। जॾहिं ॿकरीअ जी सॼी ख़ुशामद बेकार वई त ॿकरीअ चयो, तव्हां घणो बि खायल आहियो ऐं मुंहिंजी दिलि चाहे थी त मां तव्हांजे कमु अचां ऐं पंहिंजी जान ॾेई करे तव्हांजी बुख ख़तमु करियां। पर बहितर थींदो त तव्हां पंहिंजी कामयाबी ते जशन यानी ख़ुशी त मल्हायो, त जीअं तव्हांखे मुंहिंजे गोश्त में ऐं मूंखे खाइण में अञा बि वधीक मज़ो अचे। ॿकरीअ जी इहा ॻाल्हि एतिरी त नरम लहजे में चयल हुई जो भगड़ इन ते राज़ी थी विया। ॿकरीअ चयो, तव्हां बांसुरी वॼायो ऐं मां तव्हांखे नची ॾेखारींदसि, इन खां पोइ तव्हां मूंखे मारे छॾिजो। भगड़ राज़ी थी विया। इहे चइनी तरफ़नि खां वेही ऐं बांसुरियूं वॼाइण शुरू कयूं। इन्हनि ॿकरी नचणु लॻी। इहो शोर थियो त वेझड़ाईअ में ॿकरियुनि जा रखवाला कुता होशियार थी विया ऐं डुकी उते पहुची विया। भगड़नि जो कुतनि खे ॾिठो त भॼण ते मजबूर थी पिया। ईअं ॿकरीअ जी जान बची वई। ॿारो, इन कहाणीअ मां असांखे इहो सबक़ु थो मिले त असां बि पंहिंजी मुश्किल या कंहिं बि मुसीबत में परेशान न थियूं ऐं उनखे चङे नमूने हल करण जो को रस्तो ॻोल्हियूं। अॼु जी कहाणी हिते मुकमल थिए थी। ॿिए दफ़े लाइ इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।